त अमर खे फ़ोन करे छॾियो आहे त सुभाणे ताईं अची वेंदो ऐं मां चाहियां थी त कमाल ख़ान खे तव्हां आज़ादु कराए अचो। सुभाणे वकील कागज़ ॾेई वेंदो, उहे कागज़ रबन खे ॾेई ऐं पोइ उन खां शर्त शुरू त लिखाए वठंदुसि। अलाह कंदो त सुभाणे ताईं कमाल आज़ादु थी वेंदो। ऐं तव्हां त इहा ई कोशिशि कजो त ॿीहर पठाणी बेगम ऐं कमाल ख़ान जे गॾु रही सघनि। रुखसार बेगम, रबन इन ॻाल्हि ते राज़ी न आहे। बाक़ी कमाल आज़ादु थियण खां पोइ पंहिंजा पेर संभालिया त पोइ पठाणी बेगम उन जी ज़ाल आहे, उन खां घणो वक़्तु परे रही कोन सघंदी। बसि मालिक सां इहा कमाल ख़ान खे सम्झ ॾिए। बाक़ी तव्हांजी ऐं मुंहिंजी सम्झ खां त ॻाल्हि ॿाहिरि आहे। जेकॾहिं कमाल गैरत वारो हूंदो न त पंहिंजे पाण खे संभाले वठंदो, छो त हींअर रबन कमाल जी हालत कुतनि वारी करे छॾी आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, जेकॾहिं कमाल अञा बि न सुधरियो न त पोइ मारिजी वेंदो। तव्हांखे त ख़बर आहे कमाल ख़ान जो जेको बि वक़्तु अकेलाई में गुज़रंदो आहे न, उन में हू ॾिंगायूं कंदो आहे। जेकॾहिं अदा आमिर हुन सां गॾु हूंदो न त इंशाल्लाह हुनखे अहिड़ो को बि ग़लति क़दम खणणु कोन वेंदो। तुंहिंजे भाउ आमिर जे करे जेकॾहिं कमाल ख़ान सुधरी थो पए त पोइ ॿियो मूंखे छा घुरिजे? मूंखे पूरी पक आहे त अदा कमाल ख़ान हाणे अहिड़ो कोई बि क़दम न खणंदो जंहिंजे करे वरी हू मुसीबत में फासी पए। हिन वक़्तु जेका कमाल जी तज़लील थी आहे न, उन मां मूंखे लॻे थो त हाणे सॼी उमिरि ॾिंगायूं कोन कंदो। जेकॾहिं उन जी गैरत जागी ऐं इहो सोचई त मूंखां सवा हू कुझु बि नाहे, या त अहिड़ो होश विञाईंदो जो उनखे केर बि संभाले कोन सघंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त कमाल ख़ान कहिड़ो क़दम थो खणे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।